तो पीपल्स पार्टी वफ़ाक़ की अलामत है। हरू भरू प्रोपेगेंडा थिए पई त सदर ज़रदारी साहब के ख़िलाफ़ त उनको सही कई आहे पेपर्स ते या छा बि थियो आहे। तव्हां अगरि ॾिसंदो उन पेपर्स खे त डिस्कशन आहे, डिस्कशन ज़रूरु थियो आहे। ज़ाहिर ॻाल्हि आहे सदर आहे, वफ़ाक़ जी अलामत आहे, उन वटि 10 प्रोजेक्ट सूबा खणी था वञनि। वफ़ाक़ जा ॿिया प्रोजेक्ट जेके सदर वटि ईंदा आहिनि अप्रूवल लाइ, पर सदर अञा का अप्रूवल रेडी कान ॾिनी। उन खां अलावा पीपल्स पार्टी जो तव्हांखे ख़बर आहे त चिटो मौक़िफ़ आहे। चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जो बि चिटो मौक़िफ़ आहे, अदी फरियाल तालुक साहिब जो बि चिटो मौक़िफ़ आहे, सिंध हुकूमत जो बि चिटो मौक़िफ़ आहे। त बाबा या त तव्हां CCI जो इजलास घुरायो, काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट जेको फोरम आहे, उनजो इजलास अञा ताईं थियो कोन्हे। उनजो इजलास थियणु खपे। उन में सूबा पंहिंजा जेके आहिनि सो जेके बि तकलीफ़ूं आहिनि या जेके बि ख़दशात आहिनि उहे सूबा जेके आहिनि उते बयानु कंदा आहिनि। उनजो इजलास बि नथो थिए। हाणे मौक़िफ़ पाकिस्तान पीपल्स पार्टी जो आहे त बाबा सिंधू दरिया ते खाड़ो हणणु कंहिंखे बि कोन ॾींदासीं। 6 कैनाल हुजनि या 600 कैनाल हुजनि या 6 जा अधु हुजनि, सिंधू ते कोई बि नओं कैनाल कोन निकिरंदो। इहो आहे सिधो सौ पीपल्स पार्टी जो मौक़िफ़। ऐं तव्हांखे ज़ाती तौर ते ख़बर आहे त असांजी फैमिली ऐं असांजी पार्टी जेको आहे सो इन शइ जे सख़्तु ख़िलाफ़ आहियूं त सिंध जी आवाम सां कंहिं बि क़िस्म जी वेसाघाती न थियणु खपे। ऐं अॼु उन जे सिलसिले में हर ज़िले हेडक्वार्टर में पार्टी जे सर ते, चेयरमैन साहब जे सर ते, हर ज़िले हेडक्वार्टर में अॼु एहतजाज रखियो आहे। पुरअमन एहतजाज आहे। ऐं वफ़ाक़ खे असां ॿुधाइणु चाहियूं था त सिंध जो माण्हू अगरि चाहींदो त पोइ इहे कैनाल न ठहंदा। उनजी वजह इहो आहे त सिंधी माण्हू जो जियापो इन पाणी सां आहे, सिंध जो जियापो इन पाणी सां आहे। असां पंजाब या पंजाब जे ख़िलाफ़ या वफ़ाक़ जे ख़िलाफ़ जी ॻाल्हि कयूं कोन था। असां चऊं था असांजे हक़ ते धाड़ू न लॻे। तव्हांखे पंजाब मां 101 कैनाल कढियो, असांखे एतिराज़ु न आहे। पंजाब पंहिंजे हिसे मां जेको बि उनजो हिसो आहे उन मां कैनाल कढे, असांखे एतिराज़ु न आहे। बाक़ी सिंध जे हिसे ते कैनाल कढणु करे त असांजो खटो बदीन सिजावल डाउन स्ट्रीम कोटड़ी बैराज जेको आहे सो माण्हू सुकनि पिया, उन पिया मरीनि। उन खां अलावा समुंड जेको असांजी मिठी ज़मीन सॼी खारी करे वियो आहे, खारे पाणी मिठे पाणी न हुजण जे करे, त असां सिंधी माण्हू इहो बर्दाश्त कोन कंदासीं। सिंधी माण्हू सां मक़सदु सिंध में रहंदड़ सभई माण्हू, जेको उर्दू ॻाल्हाईंदड़ आहे उहो बि सिंधी आहे, जेको सिंधी ॻाल्हाईंदड़ आहे उहो बि सिंधी आहे, जेको बरोचकी ॻाल्हाईंदड़ आहे उहो बि सिंधी आहे। इन करे जावा हिते आहियूं, निपना हिते आहियूं, खाऊं सिंध जो था। सो इनशाला सिंध सां वेसाघाती कोन कंदासीं। रहियो हिकिड़ो इन ॻाल्हि जो सबूत आहे त जेका हिकिड़ी प्रोपेगेंडा हले पई पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ त हिमायत आहे या उन्हनि जी मज़ियत आहे ठहे। हाणे इहो सबूत आहे त असां सभु पीपल्स पार्टी जो सरदार साहब जा माण्हू असां सभई पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ आहियूं। ऐं पीपल्स पार्टी इहो कॾहिं बि न चाहींदी त तव्हां सिंध था वेसाघाती थिए। छो त सभु जेके केनाल निकिता त पोइ सभिनी जो जियापो बची। असां जेको हिकिड़ो असांजो सिंध दरियाई इलाइक़ो आहे, पाणी न हूंदो त असांजी मजबूरी आहे त असांखे इन खां वधीक क़दम खणणा पवंदा। इन लाइ असांजो आहे त असां जगजिया ऐं केनाल उन्हनि जो पाणी ॾेई करे पोइ 1 यूनिट में हुननि हिकिड़ो कानून पास करायो त सिंध ते हाणे पंजाब जो बि हक़ आहे। हाणे अॼु बि अगरि तव्हां ॾिसो त 91 वारो जो पाणी जो जेको ठाह आहे उन में लिखियलु आहे 37% पंजाब खे, 37% सिंध खे, बक़ाया ॿियनि सूबनि में KPK में, बलोचिस्तान में। पर अॼु बि पंजाब धरतीअ जो पाणी जेको असां ट्यूबवेल मां कढंदा आहियूं, मथां पाणी जेको कैनालनि मां ईंदो आहे, 50% खां मथे पाणी खणे पियो। सो अॼु तव्हांखे मां इहो ॿुधायां त इन ज़्यादती जे ख़िलाफ़ पाकिस्तान पीपल्स पार्टी जो चेयरमैन, पाकिस्तान पीपल्स पार्टी जो प्रेसिडेंट, पाकिस्तान पीपल्स पार्टी जो बच्चो इन जे ख़िलाफ़ अॼु निकितो आहे रोड ते एहतजाज करण लाइ, वफ़ाक़ खे ॿुधाइण लाइ त या सिंध ते धाड़े कंहिंखे कोन ॾींदे। सदर अप्रोच कयो पर सदर ज़रदारी किथे सही न कई आहे। बाबा ही प्रोपेगेंडा है। अगर चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब हुकुम न करे अगर इन पार्टी असांजी पार्टी इन कैलालन के खिलाफ न हुजे त पोइ छा जे लाइ गॾु पिया आहियूं। असां इन जे लाइ गॾु पिया आहियूं त आवाज़ केटी बंदर खां कश्मीर ताईं वफ़ाक़ ॿुधे ऐं सिंध ते धाड़ो हण कोन ॾींदासीं।
91 जो ठा तव्हांजे साम्हूं आहे, उन खां अॻु में 4 ठा सिंध ऐं पंजाब में थी चुका आहिनि। असुल ॻाल्हि आहे फुक़दान ऐं एतमाद जो। एतमाद तॾहिं बहाल थींदो जॾहिं प्राइम मिनिस्टर शहबाज शरीफ चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब खे एतमाद में वठंदो ऐं काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट CCI जेको आईनी हिकिड़ो फोरम आहे उनखे बहाल करे उनजो इजलास घुराईंदो ऐं सभिनी जो मौक़िफ़ ॿुधो वेंदो सूबनि जो। इंशाअल्लाह ताला असां गॾु आहियूं। मोहतरम कारी अब्दुल हकीम कांगुरो साहब जिनमें आए, कारी साहब गुजारिश है नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम, अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्नल्लाह अश्तरा मिनल मुमिनीना अनफुसहुम व अम्वालहुम अन्न लहुमुल जन्नह। नालो असांजो माली आ गुलशन ऐं गुलनि जो छा थींदो, में बाग़ रहियो मासूम वणनि जो छा थींदो। तव्हांखे इजाज़त कांदी